अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है अने बेहतरीन सवाल उम्मत के फ़ायदो दे। अचो पहिरीं सवाल शॉर्ट लेवल ते सुनो जी। तो जेको समूह शादी करे में अचे थी हिकिड़ी तारीख़ जो मड़े निकाऊं बेरियूं हुई तो ई पंहिंजे जी सवाल इन लेवल ते पुछे में आयो है समूह शादी समूह लगन तंहिंजो शरीयत में कहिड़ो हुकुम है। ख़ैर अमुक ऊ प्लान अने कम जेको नबीअ जे ज़माने में न हुआ, ज़रूरत प्रमाणे ई कम पुठिया वजूद में आया। मदीने में उम्मत जी मामूली संख्या हुई, पोइ थोड़े थोड़े ये संख्या वधई वधई अधु दुनिया ते पुॼी वई हुई अने हिनटाणे दुनिया भर में मुसलमान आई वॾी तादाद है, वॾी संख्या है। पाण टूंक में कच्छ जो प्लान बनायूं। कच्छ जे गामड़े गामड़े मुसलमान आई, हर गाम में हर वरे 5-10 अने अमुक वॾा गाम आई तंहिंमें 30-40 शादियूं थियनि थियूं। शादी जो इंतज़ाम कयूं था, ज़रूरी है त उन्हनि जा कुटुंब कबीला बुलाईंदा अने कुटुंब कबीले वारा टाइम ॾेई अच वञ कंदा। हिकिड़ो ज व्यक्ति इन जा कुटुंब वारा 10 गामे में आई अने 10 गामे में त 10 ॾींहं इनखे हाज़िरी ॾियणी आहे। 10 वलीमा आई त मूं जहिड़ो मुला तंहिंखे इन वलीमे में शिरकत करणी है कुटुंब लेवल ते। पर आउं चवां थो मुंहिंजो गाम हिकिड़ो नंढिड़ो गाम है, तंहिंमें हर वरे 40 थी वधारे शादियूं गाम में थियनि थियूं अने 3 थी 4 महीना सतत बिज़ी कौम हुए थी जे होॾा वञा आहे, अॼु होॾा सोअ रही, अॼु होॾा निकाह रही, होॾा वलीमूं रहियो, होॾा मानी रही। लगातार टाइम वञे थो। एतिरे टाइम जी बचत लाइ करे हिकिड़ो फ़ाइदो आहे, समूह शादी में टाइम बचे थो। हिकिड़े ज ॾींहुं निकाहूं थी वियूं, टाइम जी भारी बचत थी। ई उद्योगपतियुनि लाइ टाइम जी बचत थी, असां जहिड़े ग़रीब गुरबे लाइ टाइम जी बचत थी। नंबर 2, समूह शादी में ई वॾे में वॾो फ़ाइदो आहे त ग़रीब गुरबे लाइ करे मदद थी वेंदी थी। नियाणी उथियारे थो इन लाइ करे मदद अने जंहिंखे पाण ज़रूरत प्रमाणे ॾेज पोत चऊं था तंहिंजो इंतज़ाम थी वञे थो। पंहिंजे उम्मत जे अंदरि 2% थी वधारे साव ग़रीब आहिनि जंहिंजी निकाह जे इंतज़ाम में वरे जा वरे लॻी वञे था जे आउं कुरो कयां त ई इंतज़ाम ग़रीब गुरबे लाइ समूह शादी वारा करे छॾीनि था। नंबर 3, हिकिड़े ज खुतबे जे अंदरि मिणी निकाह जो हिकिड़ो ज खुतबो पढ़ाइजे थो। इन में खपे एतिरियूं निकाह हुए थियूं, ई मड़ाए खपे एतिरा घोट लाॾियूं मिणी लाइ करे हिकिड़ो खुतबो काफ़ी है। चोपड़ो हुए तो, चोपड़े में बाक़ायदा ईजाब क़बूल पहला लिखाजे थो चोपड़े में निकाह नामे में, अने हर कंहिंजो ईजाब क़बूल पण अलॻि थिए थो। सिर्फ़ु मूंखे एतिरो वांदो आहे जे पंहिंजो हजी सुधारो वधारो अमुक जॻह ते रहियो अने अमुक जॻह ते थी वञे त बहितर जे ॿाईअ लाइ करे अलॻि मंडप हुए अने भाए लाइ करे अलॻि मंडप हुए, अलॻि अलॻि कुर्सियुनि जो इंतज़ाम हुए। भले छोकिरा यानी के शरीयत प्रमाणे जेके सारो लिबास पहिराए इनके घोट बनाए दुल्हो बनाए कुर्सी ते विहारे, कीअं वांदो न आहे, पर शरीयत प्रमाणे ॿियो कीअं पण वांदो आहे न। अने जेको समूह शादी वारा रहिया आयोजक रहिया उहो सुधारो वधारो कई पिया, उम्मत जो फ़ाइदो ज नारीअ था। अॻिलो मुद्दो इहो आहे त शरीयत जे विरुद्ध कोई पण जे कमु हूंदो त सिर्फ़ु ओतिरे जो ज सुधारो करिणो पवंदो। समूह शादी जो प्रोग्राम थिए थो, इन में शरीयत खे मुंहिंजे हिसाब सां कीअं वांदो न आहे। बहरहाल हिकिड़ो ग़रीब गुरबो अचे थो जे हिनखे मदद थिए अने हिन जा बचाव थिए, पर परियां जेकॾहिं ई निकिरिया अने ढोल तमाशा वॼायूं त गुनहगार आहियूं विया में। जंज खड़ी आहे या वॾी
तंहिंमें घणियूं गाॾियूं ने हार सिंगार ने XYZ ने हज़ार रुपये जूं बाटलियूं पीतो ने हज़ार रुपया घोरूं कयो त इन समूह शादीअ में शरीयत में जेको पाण लाभ नारियो ते फ़ाइदो नारियो ते फ़ाइदे जे बदिले गुनाह जो कमु आहे। एतिरे फज़ूल ख़र्चीअ खां बचियो खपे, बेपर्दियगीअ खां बचियो खपे, सादगीअ वारो प्रोग्राम रखियो खपे। ई मड़ मशवरा ॾिने में अचनि था अने भलामण करे में अचे थी। समूह शादी वारा टूक में इन्हनि जी नियत पण सारी आहे अने कमु पण भलो आहे, शरीयत में इजाज़त आहे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।